अल्लाह जो वास्तो मुखे छड्यो मु आखिर अमा जो केड़ो गुनाह कयो है। चुप कर पंजो यो रोज ही राड़ो भाई मुझे गाल थोड़ो और सम मुझे तो सा का दुश्मनी का नहीं मां तो के आजाद करे छदींदुस मुझे बदले बस तू तुझे मुखे खुश कर दौलत चांदी दौलत दिनो मैं पैसा चांदी पैसा दिनो मैं कोई तो के आजाद करीन घर मोकलिंदुस शाबाश मां लालत थी विजा तोते ऐं तुझी दौलत ते बकवास बंद कर छड़ी कमी नहीं कह जाज रईस नंढा वडो रईस त हिन राज जो ढका है नंगन ऐं दंगन जो मुहाफिज आहे तू केते वियो आहीं खान बहादुर जी नज़र में त हिन गोठ जी न्याणियूं हुनजी औलाद वांगुरु आहिनि धीअनि जहिड़ियूं आहिनि हुन लिहाज़ सां त मां तव्हांजी भेण थी थियां। खामोश जय अमानत चुप कर भी तुम तो के गोली आनी छदींदुस तू भली मुखे मार नंढा रईस पर तू खुदा जे कहर खां कोन बची सकंदे ऐं मुखे खान बहादुर जे इंसाफ ते पूरो यकीन आहे हो तोखे मुझे खून ऐं इज्जत जो नुक़सान बख्श कोन कंदो। बस कर खबर नहीं तो बाबा सही छो तमा जड़न कीड़न ऐं माकुड़न के मथे ते चाढ़ियो आ पर मां तोखे बाबा तई वञण जी इजाजत बि कोन ॾींदुस छो त मां तोसां अहिड़ो हशर कंदुस अहिड़ो हशर जॾहिं मथे रब साईं वटि वञजाए न उनखे इहा गां ज़रूर ॾिजाए हेठ मुंह जड़ा शैतान भी रहम था शाबाश शाबाश सुना शाबाश यो खबर कम थियो छा अरे गोठाड़न की खबर पई तो डेड बॉडी ते पे लागे पक थी वई आहे ये तहां बिन्ही जी लापरवाही जो नतीजो आ बेवकूफ आयो तमाम बेवकूफ वस्ती वेरुल जी वस्ती सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।